जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू त कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 28 अप्रैल 2023 जुमे जो ॾींहुं, हिंदू महीनो वैशाख मास शुक्ल पक्ष जी अष्टमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। वॾो कोई कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। अॼु जे ॾींहं में तव्हांखे पंहिंजे संतान पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी भी संभावना आहे। त अॼु जो ॾींहुं तव्हांजो तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु समाज में मान सम्मान में वृद्धि मिलण जी संभावना आहे। राज्य मां भी लाभ थियण जी संभावना आहे। स्वास्थ्य में सुधारो थींदो। धन प्राप्ति जा योग बीठा आहिनि। अॼु जो ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु तनाव या मति भ्रम पैदा थी तो सघे त तव्हांखे पंहिंजे स्ट्रेस में भी वाधारो लॻंदो, पर तव्हांखे पंहिंजो मन ऐं बुद्धि शांत रखी करे अॼु जो ॾींहुं हलाइणो अथव। थी सघे त थोड़ी देर मेडिटेशन कजो या योगा कजो त तव्हां बहितर महसूस कंदा। तव्हांखे कार्यस्थल ते धन प्राप्ति थी सघे। अॼु जो ॾींहुं सुठो गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अगर कोई नओं कम शुरू करणो हुजे या इन्वेस्टमेंट करणो हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। धन प्राप्ति जा अॼु योग बीठा आहिनि। स्वास्थ्य भी तव्हांजो सुठो रहंदो। ॾींहुं भी तमामु सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु शत्रुअनि जो भय सताए तो सघे, पर तव्हांखे पंहिंजे मन खे पक्को रखी करे अॻियां हलणो आहे। पंहिंजे कार्यस्थल ते भी वॾा कोई इन्वेस्टमेंट अॼु अवॉइड करना है, न त धन हानि थियण जी आशंका आहे। त मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक साबित थींदी। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार सां या दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु संतान पक्ष सां तव्हांजो व्यवहार तमामु सुठो रहंदो। परिवार में भी माहौल सुठो मिलंदो। स्वास्थ्य भी तव्हांजो सुठो ही रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में जेतिरो थी सघे शांतीअ सां अॼु जो ॾींहुं कढणो आहे, न त डपु या घबराहट हुननि खे महसूस थियण जी आशंका आहे। तनाव भी उहे महसूस था करे सघनि। पंहिंजे जीवन साथी सां वाद विवाद या मतभेद थियण सां बचणो आहे। भगवान शिव जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। स्वास्थ्य तव्हांजो ठीक ही रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल में तमामु सुठो माहौल मिलंदो। पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज़ जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति थी सघे अॼु, पर तव्हांखे पंहिंजे स्वास्थ्य ते थोड़ो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई न कोई रोग या बीमारी सताए थी सघे। गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ अॼु लाभदायक साबित थींदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। कार्यस्थल ते धन प्राप्ति जा अॼु योग बीठा आहिनि। तव्हांखे अगर मशीनरी परचेस करनी हुजे या कोई नओ कम शुरू करणो हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु सुठो थींदो। तव्हांजे सेहत में सुधारो थींदो ऐं ॾींहुं भी तमामु आनंददायक हूंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में सुख ऐं संतोष जी प्राप्ति थींदी। स्वास्थ्य ठीक रहंदो। कार्यस्थल ते भी अॼु हुननि जो ॾींहुं तमामु ख़ुशीअ सां गुज़रंदो। त अॼु जो ॾींहुं सुठो रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो कम या वॾी इन्वेस्टमेंट अवॉइड करनी आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांखे वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे, त वाणीअ ते भी थोड़ो कंट्रोल रखणो आहे। अॼु राज्य से पीड़ा यानी
राज्य में काई ना काई पीड़ा भी थी थी सके त तव्हांखे अज जो ॾींहुं तमाम शांति से कटणो आहे। मीन राशि। मीन राशि वारन के अज कार्यस्थल ते धन की प्राप्ति थी सके, पर हुनन के अज पांजे स्वास्थ्य जेतरो थी सके ध्यान देणो आ। ज्वर आदि ताप यानी बुखार हुनन के थियण जी आशंका है, त थधी शयूं अवॉइड कंदा त तव्हांजो ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। भगवान परशुराम विष्णु भगवान जा 10 अवतार जेके हुया, हुननि मां जेको 6 अवतार आ उहो आहे भगवान परशुराम जो। चवंदा आहिनि कि अक्षय तृतीया जे ॾींहुं यानी अखंड तीज जे ॾींहुं भगवान परशुराम हिन धरतीअ ते जनम वरितो हुयो। ब्राह्मण जे घर में जन्म वठण खां पोइ भी भगवान जो ध्यान ऐं तप करण सां हुननि खे हिकिड़ो परशु मिलियो हुयो, यानी एक्स, जेके असां चवंदा आहियूं इंग्लिश में एक्स, उहे पंहिंजे हथ में धारण कंदा हुया। ब्राह्मण थियण खां पोइ भी हुननि हथियार यानी शस्त्र पंहिंजे हथ में खया हुया। महाभारत जे टाइम ते चवंदा आहिनि कि गंगा पुत्र भीष्म खे, गुरु द्रोणाचार्य खे ऐं कर्ण खे जेका शस्त्र क्रीड़ा हुई, यानी जेके शस्त्र हलाइण सेखारियो हुयो, वो स्वयं भगवान परशुराम सेखारियो हुयो। चवंदा आहिनि कि भगवान परशुराम हिन धरतीअ ते जन्म वरितऊं ब्राह्मण जे रूप में, पर जेके क्षत्रिय हुया त जेके निर्दयी राजा ऐं पापी माण्हू हुया, हुननि सभिनीनि जो वध भगवान परशुराम कयो हुयो ऐं धर्म जी वापसि स्थापना कई हुई। चवंदा आहिनि कि पौराणिक कथाउनि जे हिसाब सां परशुराम ॾाढा क्रोधी हूंदा हुया। हिकु समय जी ॻाल्हि आहे कि सहस्त्रार्जुन जेको राजा हुयो, उहो परशुराम जे एब्सेंस में अचे थो ऐं हुननि जे पीउ खां कामधेनु गाय खणी थो वञे ऐं हुननि जे पीउ खे मारे थो छॾे। इहो ॿुधण खां परशुराम सहस्त्रार्जुन राजा जो भी वध कयो हुयो। 8 चिरंजीव जेके हिन कलयुग में आहिनि, चवंदा आहिनि कि परशुराम भगवान भी अॼु ताईं जीवित आहिनि, चिरंजीव आहिनि ऐं कलयुग जे अंत ताईं जीवित ई रहंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।